मोहतरम सरदार खान लुंड साहब, साईं जहांगीर शर साहब, जाम गोगी खान साहब, सैयद फाद अली शाह साहब, जेतिरा भी दोस्त असांजा हिते पहुतल आहिनि ऐं रेती वासी हो, अस्सलाम वालेकुम। ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जो काफ़िलो आहे जेको पूरे पाकिस्तान में रवां दवां आहे इन वक़्तु, ऐं उन सां गॾोगॾु पूरे सिंध में भी रवां दवां आहे। ख़ासि तौर ते असांजे NA 198 ऐं PS 18 जो ही काफ़िलो आहे जेको अवां वटि पहुतो आहे। मक़सद इलेक्शन के पार्टिसिपेट करण। इलेक्शन नालो आहे जमहूरियत जो, ऐं जमहूरियत नालो आहे इन इंसानियत फलाह जो के ताईं क़ाइम आहे। ऐं ही काफ़िलो अमन जो काफ़िलो आहे, वायलेशन जो काफ़िलो न आहे। कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी के कायदीन दहशतगर्दी की गाल न कई, धौंस धमकी की गाल न कई, हमेशा दहशतगर्दी के कंडेम किया ऐं कंदा रहन था। असांजा इन काफ़िले जा जेके सरवाण आहिनि, मोहतरम ख़ालिद अहमद खान लुंड साहब ऐं मीर शहरियार खान शर साहब जेके असांजा इन जा कैंडिडेट आहिनि असांजे इन हल्के जा, उहे बि अमन जा दाई आहिनि। कॾहिं बि उन्हनि वायलेशन न कई आहे, कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का धमकी धौंस न ॾिनी आहे। तव्हां 18 जी इलेक्शन खां वठी अॼु ताईं हिकिड़ो बि अहिड़ी का शइ ॾेखारियो जिते सरदार ख़ालिद अहमद खान लुंड का धौंस जी ॻाल्हि कई हुजे या सरदार शहरियार खान शर कॾहिं बि का धमकी जी ॻाल्हि कई हुजे। हमेशह अमन ऐं प्यार जो पैगाम ॾिनो आहे ऐं असां उन्हनि सां गॾिजी इन करे बीठा आहियूं त हू अमन ऐं शांति जो पैगाम ॾियनि था ऐं इंसानियत जो पैगाम ॾियनि था। हिते का ज़ात पात कोन्हे, को मज़हब को मसलक कोन्हे। ईअं त मुख़्तलिफ़ मज़हब ऐं मसलक आहिनि दुनिया में, को देवबंदी आहे, को शिया आहे, को सुन्नी आहे, को बरेलवी आहे, पर हिन काफ़िले में कंहिं क़िस्म जो को मसलक कोन्हे। इंसान ज़ात जेका आहे उनमें हिंदू भी आहिनि, मुसलमान भी आहिनि, कोली भी आहिनि ऐं असांजा माड़ेजा भी आहिनि ऐं जेकियूं भी हिते क़ौमूं वसनि थियूं सभु हिके जहिड़ा आहियूं, सभु इंसान आहियूं ऐं इंसानियत सां मोहबत करण अवल इंसानियत आहे, उनखां बाद में पोइ ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। जेको माण्हू इंसानियत सां मोहबत नथो करे उहो माण्हू हिन दुनिया में रहण जे क़ाबिल भी न आहे। छो त जेसीं ताईं असां इंसान ज़ात सां मोहबत न कंदासीं एसी ताईं असां हिते रही न सघंदासीं। छो जे असां हिक ॿिए सां जेकॾहिं मोहबत ऐं भाईचारो क़ाइमु न कंदासीं त पोइ असां में हिकिड़ी जंग पैदा थींदी ऐं हिकिड़ो असां में पाण में इख़्तिलाफ़ पैदा थींदो ऐं उन इख़्तिलाफ़नि खां पोइ उहा जेके इख़्तिलाफ़ वधी वण थींदा त असांजूं पंहिंजूं हिक ॿिए जूं शादियूं गमी वेंदियूं। असांजे जेको पाण खे असांजे हिन इलाइक़े जो सीनियर तरीन सियासतदान चवे थो त मां सीनियर तरीन सियासतदान आहियां, 72 साल जी उम्र आहे, तो वो हिते हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि करे वियो जेकी मूं बि ॿुधी, तव्हां सभिनी दोस्तनि ॿुधी हूंदी त बाबा ही जेके ॿिया दोस्त आहिनि इहे जेके जामोटकी बरोचकी कनि था पिया ऐं उन्हनि चयो त ही हिकिड़ो जामोट वेठो आहे, हुतां खां वठी चेन शुरू थी ख़ालिद खान लुंड ताईं हिननि जो इहो इकाई हुई त बाबा हिन बरो हिन हिकिड़े जामोट खे कंहिं बि तरीक़े सां कढी ॿाहिरि कजे। साईं मुंहिंजा इहा कॾहिं बि का हक़ीक़त न आहे रही। सरदार ख़ालिद अहमद खान लुंड सां बरोचनि खां अलावा एतिरा जामोट गॾु आहिनि जंहिंजो तव्हां मां जेकॾहिं ॻणींदुसि त तव्हां जूं आङिरियूं थकी पवंदियूं ऐं तव्हां उहे ॻणे न सघंदव। छा असां जामोटकी बरोचकी जो को हिते करण आया आहियूं, झेड़ो करण आया आहियूं, का जंग करण आया आहियूं? असां सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसान ज़ात जी फलाह जे लाइ ही जमहूरियत, ही इलेक्शन, ही जेकी इलेक्शन में असांजा दोस्त कामयाब थींदा, असांजा वॾा कामयाब थींदा, उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त हिन इलाइक़े जी फलाह ऐं बहबूद लाइ कोई कमु कजे। जॾहिं त उहे हिन इलाइक़े जी फलाह ऐं बहबूद जो कमु न कंदा त आईंदा इलेक्शन ईंदी ऐं उहे तव्हां वटि वरी साम्हूं ईंदा, तव्हां खां हक़ रखो था त उन्हनि खां पुछा कयो, उन्हनि खां पुछाणो कयो त तव्हां 5 साल गुज़िश्ता छा कयो। इहो इन अवाम जो हक़ आहे जेको को बि माण्हू पंहिंजो हक़ वठी सघे थो, पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारे सघे थो। ऐं उनखां बि पुछिजे त जेको 50 सालनि खां वठी तुंहिंजी हुकूमत आहे ऐं तुंहिंजी हिते बादशाही आहे, तूं MNA बि MPA बि थिए 7 दफ़ा ऐं उनखां पोइ अॼु सेनेटर बि आहे, टाउन कमेटी उबाड़े जी तुंहिंजी मोरूसियत आहे जेका हमेशह खां वठी तो वटि आहे। उबाड़े तालके में, उबाड़े टाउन में 50 सालनि जे तसलसल खे जेकॾहिं ॾिसजे त तव्हां उते ॾिसो त उबाड़ो तालको खंडरात नुमा बणिजल आहे
ऐं किथे भी तव्हांखे का तरक्की कोन नज़र ईंदी। जॾहिं त तव्हां वेंदो खटी खटी गली गली रस्ते दग पंध में तव्हांखे गटर उछलियल नज़र ईंदा ऐं पाणी नज़र ईंदो। को स्कूल जो ॿारो, को उस्ताद, को मौलवी, को हाफ़िज़ उतां सही नमूने सां गुज़री न सघंदो ऐं उनजा हमेशह कपिड़ा पली थींदा। जे पंध वञे ॿी हालत आहे, जे मोटरसाइकिल ते वञे ॿी हालत लॻी पई आहे। जेकॾहिं माण्हू तनक़ीद उहो करे जेको पंहिंजी इस्लाह कयल हुजेसि ऐं पंहिंजा एतिरा कम थियल हुजनिसि जो उनजे मथां आङुर कोई न खणे, पोइ उनखे हक़ आहे त उहो तनक़ीद करे। असां इहो चवणु चाहियूं था हिते रेती वासियुनि खे त इहा ॻाल्हि बि रेती में थी दादा, असां वटि जामोट बरोची जो को बि सिलसिलो न आहे, कंहिं बि क़िस्म जी का ॻाल्हि न आहे। ऐं असां इहा जामोटकी बरोची इहे कुझु सम्झो ई कोन था। असां पहिरें सभ खां पहिरें इंसान आहियूं, पोइ मुस्लमान आहियूं ऐं पोइ असां सभई जेकियूं क़ौमूं ज़ातूं आहिनि जेकियूं उहे सभई असां ॿाहिरि आहियूं पाण में। असां कॾहिं बि अहिड़ो को दर्स न ॾिनो आहे, असां कॾहिं बि अहिड़े दर्स ते अमल न कंदा आहियूं। मां बाहिसियत जामोट बीठो आहियां, भला को मां बेग़ैरत आहियां, जे मुंहिंजे जामोट खे का तकलीफ़ ॾे को बरो अचे मां उन सां गॾिजी वेंदुसि छा? मां सम्झां थो त मां बि कोन वेंदुसि, ॿिए खे छॾे ॾियो। ॿियूं त वॾियुनि क़ौमनि वारा त पंहिंजा ते उहो पंहिंजी ताक़त रखनि था, पर मां हिकिड़ी नंढी क़ौम जो माण्हू बि हुन सां गॾिजी कोन वेंदुसि। मां यकीन सां चवां थो, भली कोई त बरोच वेठो कंहिंखे कावड़ लॻे थो भली लॻे, मां अॼु यकीन सां चवां थो सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड में न इहा का ॻाल्हि आहे, न इहा का उहो ॻाल्हि करे थो, न सरदार मीर शहरयार ख़ान अहिड़ी का ॻाल्हि करे थो। गुज़िश्ता 5 सालनि खां वठी असां हुन सां गॾु हर जमोट वटि, हर बरोच वटि, हर इंसान वटि, हर क़िस्म जे माण्हू वटि, कहीं झूपड़ी वारे वटि, कहीं झंग वारे वटि, कहीं आम शहरी वटि उहो कही वेंदो आहे। सुबुह जो उनजो माण्हू जो कंहिंजी फोतकी थींदी आहे, जनाज़ो बि पढ़ंदो आहे, तुंहिंजी दुआ बि घुरंदो आहे, भले उहो जामोट हुजे, बरोच हुजे, को मुस्लमान हुजे, को माड़च हुजे, सभिनी वटि पहुचंदो आहे। असां इन्ही नफ़रत जी सियासत खां नफ़रत था कयूं ऐं असांजा उहे दोस्त असां सां गॾु आहिनि जेके इन नफ़रत जी सियासत के फैलाइण। आदमी मैं समझता हूँ आगे ये बीडी मेंबर भी नहीं बन सकता। आप अगर चाहें तो इसको आगे बीडी मेंबर भी नहीं होगा ये, क्योंकि इसके पास क्या है, ये तो दूसरों के बलबूते पे चल रहा है। जब वो लोग कंधा निकाल जाएंगे तो इसकी जो 4 पहिए वो नीचे गिर जाएंगे। वो माले नहीं लल बला।